नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेवनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। गुजरात जे शाड़ा प्रवोत्सव जो कयो वियो प्रारंभ। गुजरात में शाड़ा प्रवेशोत्सव जो मुख्यमंत्री विजय भाई रूपाणीअ जे हथां गांधीनगर में प्रारंभ करण में आयो हुओ। 2 ॾींहं हलंदड़ ही उत्सव सॼे राज्य में मल्हाइण में ईंदो। गुजरात में बरसात जो अञा भी 5 ॾींहनि ताईं करणो पवंदो इंतज़ार। केरल में महीने में ही चौमासे जी शुरुआत थी हुई, पर गुजरात में अञा 5 ॾींहनि ताईं बरसात पवण जा कोई अरसाण न हुअण जो मौसम विभाग पारां चवण में आयो आहे। गुजरात जे नायब मुख्यमंत्री जो मल्हायो वियो जन्मॾींहुं। गुजरात जे नायब मुख्यमंत्री नितिन पटेल जो जन्मॾींहुं हुन जे मत विस्तार महसाणा ऐं कड़ीअ में ब्लड डोनेशन कैंप रखी करे मल्हायो वियो हुओ। हिम्मतनगर में डॉक्टर भाउ जे आत्महत्या कंदे भेण पिण पीदी फिनाइल। गुजरात जे हिम्मतनगर ज़िले जे ईडर में सिविल हॉस्पिटल जे डॉक्टर घर में गले में फांसो खाई आत्महत्या करंदे हुन जी भेण पिण फिनाइल पी आत्महत्या जी कोशिश कई हुई। जामनगर में पीएफ ऑफिसर रिश्वत वठंदे थियो गिरफ्तार। जामनगर में प्रोविडेंट फंड ऑफिसर लेबर कॉन्ट्रैक्टर खां 20,000 जी रिश्वत वठंदे एसीबी जी टीम हुन खे रंगे हाथ गिरफ्तार कयो हुओ। मोड़ासा में सरकार के छॾे करे प्रजा पाण शुरू कयो चेक डैम जो कम। गुजरात जे मोड़ासा में गोठ में पाणीअ जे लाइ चेक डैम जी ज़रूरत हूंदे भी सरकार पारां कम न थींदे आखिर प्रजा पाण चेक डैम ठाहिण जी शुरुआत कई आहे।
भावनगर में रखी वई देश जी 2 नंबर जी वॾी प्रतिमा। भावनगर जे सोनगढ़ में देश जी 2 नंबर जी सब खां वॾी बाहुबली मुनिवर जी प्रतिमा महाकाय क्रेन जी मदद सां लॻाई वई हुई, जंहिंजो उद्घाटन पिणु जल्द ई करण में अचणो आहे। हेलन केलर जे जन्मॾींहं ते अहमदाबाद में थींदी साइकिल रैली। हेलन केलर जे जन्मॾींहुं 24 जून ते अहमदाबाद जे अंधजन मंडल पारां साइकिल रैलीअ जो आयोजन कयो वियो आहे, जंहिंमें दिव्यांग पिणु बहिरो वठंदा। औरत खे जीअरी ॿारण वारी वारदात जी तपास थी तेज़। गुजरात में अरवली ज़िले जे ॻोठ में बुज़ुर्ग औरत ॾाइण हुअण जी शंका करे हुन जे घरवारनि ई जीअरी ॿारे छॾण ते पुलिस पारां जांच तेज़ शुरू कई वई आहे। गुजरात ॿाहिरि रहंदड़ गुजरात ऑनलाइन कढाए सघंदा कार्ड। दुनिया जे कंहिं बि छेड़े ते रहंदड़ गुजरात हाणे पाण ई ऑनलाइन अर्ज़ी करे गुजराती हुअण जो कार्ड कढाए सघंदो, अहिड़ो गुजरात सरकार पारां ज़ाहिर कयो वियो आहे। सरदार पटेल यूनिवर्सिटीअ में साइंस भवन जो थियो उद्घाटन। आणंद में आयल सरदार पटेल यूनिवर्सिटीअ में करोड़े रुपयनि जी ख़र्च ते ठाहिण में आयल साइंस भवन जो मुख्यमंत्री विजय रूपाणीअ जे हथां उद्घाटन कयो वियो हुओ। कांग्रेस जा सीनियर नेता कुंवरजी बावड़िया पार्टीअ खां नाराज़। गुजरात कांग्रेस जा सीनियर नेता कंवरजी भाई बावड़िया कांग्रेस पार्टीअ खां नाराज़ हूंदे पार्टी उन जी नाराज़गी दूर करे थी कि न उन जी चर्चा थी रही आहे। द्वारका में अफ़वाहुनि जे करे जुवाननि ते थियो हुमिलो। सोशल मीडिया ते फैलियल खोटी अफ़वाहुनि जे करे द्वारका में 2 जुवाननि ते प्रजा हुमिलो कंदे पुलिस पारां खोटी अफ़वाहूं फैलाइण खां परे रहण जी अपील कई वई आहे।
मेघरज में ॻोठाणी प्रजा कयो अनोखो श्रम यज्ञ। गुजरात जे मेघरज ॻोठ में ॻोठाणी प्रजा पाणीअ जी समस्या हल करण लाइ पंहिंजी महिनत ऐं ख़र्चे सां चेक डैम ठाहे अनोखो श्रम यज्ञ कयो आहे। देश में भाजपा 25 जून के मल्हाईंदी ब्लैक डे। देश में इंदिरा गांधी पारां 25 जून ते एमरजेंसी लगाए केतरनि ही देशभक्तनि के जेल में पूरींदे भाजपा पारां 25 जून के ब्लैक डे मल्हाइण जो फ़ैसिलो कयो आहे। भुज में दादा पार ब्रह्मा जे मेले जी मची मौज। भुज में जूना रेलवे स्टेशन रोड ते प्रेमन शर्मा परिवार पारां 3 ॾींहं दादा पार ब्रह्मा जो मेलो सरगस कढी करे धामधूम सां मल्हायो वियो हुओ, जंहिंमें रोज़ सत्संग में ऐं भंडारे में सैकड़ों भक्त लाभ वठंदा हुआ। महुआ तालुका पंचायत में थियो कांग्रेस जो कब्जो। भाजपा में हली रहियल अंदरूनी भेदभाव जे करे महुआ तालुका पंचायत में कांग्रेस जो कब्जो थींदे भाजपा हीअ पंचायत हथ मां विञाए छॾी आहे। राजकोट जा कुर्मी जानवरनि जे त्रास खां आहिनि परेशान। राजकोट में आयल बनिन में केतरा बदमाश
दुश्मनावट रखी जानवरनि खे मोकिले फ़सुल खे नुक़सान करे रहिया हुअण ते कुर्मिन पुलिस खे रजूआत करे त्रास दूर कराइण जी घुर कई हुई। अहमदाबाद जी सुरेश शाह जी हत्या कंदड़ थियो गिरफ़्तार। अहमदाबाद जे वासणा में बिल्डर सुरेश शाह जी थियल हत्या में शामिल मुख्य आरोपी शेखवा खे क्राइम ब्रांच राजस्थान मां गिरफ़्तार कयो आहे। भुज में बाय बाय मैंगो जी थी चटाभेटी। कच्छ जे भुज में आयल संस्कार नगर में सखी मंडल पारां औरतुनि लाइ बाय बाय मैंगो चटाभेटी रखी वई हुई, जंहिंमें सैकड़ों औरतुनि बहिरो वरितो हुओ। भुज स्वामीनारायण मंदिर जे 220 संतनि जी थी बदली। भुज में स्वामीनारायण मंदिर जे संतनि जे व्याभिचारी क्लिप वायरल थियण खां पोइ मंदिर जे 220 संतनि जी बदली करण में आई आहे। भुज में मल्हायो वियो विश्व योग ॾींहुं। 21 जून विश्व योग ॾींहुं सॼे विश्व में मल्हाइण सां गॾु भुज में पिणु प्रशासन पारां जुदा जुदा हंधनि ते योगासन जा प्रोग्राम रखिया विया हुआ। भुज जे एसपीअ खे मिलियो डीआईजी जो प्रमोशन। गुजरात सरकार पारां 12 आईपीएस ऑफिसरनि खे प्रमोशन ॾिनो वियो आहे, जंहिंमें भुज जे एसपी महेंद्र भराड़ा खे पिणु डीआईजी जो प्रमोशन ॾियण में आयो आहे। हरिद्वार में थियो वसणशाह दरबार जो बहिराणो। उल्हासनगर में आयल साईं वसणशाह दरबार पारां हर साल वांगुरु हिन साल पिणु हरिद्वार में बहिराणा साहिब जी मौज मचाई वई हुई।
उल्लासनगर में रखियो वियो कैरियर गाइडेंस सेमिनार। उल्लासनगर में मेयर मीना आयलाणीअ पारां अॻे साल वांगुरु हिन साल पिण शागिर्दनि लाइ कैरियर गाइडेंस सेमिनार रखियो वियो हुओ। प्रोफेसर महेश गुरदासानी साहब को निवेदन करूंगा कि वो आपके सामने, हम सोचते हैं सिर्फ कॉमर्स के लिए, कॉमर्स के अलावा जो है और कौन सी बातें हैं उनके बारे में रोशनी डालेंगे हमारे प्रोफेसर महेश गुरदासानी साहब। Good evening, everybody. Say back. Say good evening, sir. Yes, that will make you to remain awake. अपने अपने मतलब से हम सभी जीते हैं और शायद तभी जी पाते हैं जब कोई मतलब हो। शायद जिस दिन मतलब पूरा हो जाए उसके बाद हम प्राण छोड़ देते हैं और उसके बाद बाकी जो लोग छोड़ के आते हैं उनका मतलब चालू होता है हमारी छोड़ी हुई चीज़ों में। तरह तरह के स्टूडेंट्स यहाँ पर बैठे हैं, अलग अलग एम, अलग अलग ऑब्जेक्टिव्स मन में रख के। एक इस तरह का आहूजा सर ने यहाँ पर मेन्यू पेश किया है कि हमारे यहाँ से आपको हर तरह की थाली मिलेगी, हमारे यहाँ से आपको हर तरह की सब्जी मिलेगी, हर तरह की रोटी मिलेगी। अब आपको ऑर्डर करनी है कि आपको क्या खाना है। वो चॉइस करियर गाइडेंस के सेमिनार में इतनी आसानी से नहीं दे पाएंगे। मैंने उल्लासनगर स्टेशन पर प्लेटफॉर्म नंबर 2 पे खड़े हुए लोगों को देखा है। एक ही एम होता है उनका कि अंबरनाथ की तरफ से आने वाली लोकल, वो चाहे करजत से आ रही हो, बदलापुर से आ रही हो, खपोली से आ रही हो, आ रही है और जाएगी कल्याण की तरफ। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेवनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।